अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे किताबु असांजो आहे हिकिड़ो साम्हूं मुंहिंजे हीअ लिखा घुमन लोक में। हाणे हीउ छापियो आहे असांजे पंहिंजे उमरकोट मंझि। असांजा बुज़ुर्ग आहिनि मल महमूद अदबी जा अकेडमी, मल महमूद अकेडमी जो किताबु नंबर पहिरियों लिखा घुमन लोक में मौलवी म्यूं मोहम्मद क़ासिम कांदलो साहिब जो आहे। हाणे मूं हीउ नोट्स वरी हथ सां लिखिया हिन में त हीउ 1299 हिजरी में पैदा थियो ऐं 1374 हिजरी में यानी 31 अक्टूबर 1954 जो हिन वफ़ात कई आहे। ऐं किताबु सहेड़ियो आहे अब्दुल करीम पली साहिबु, ॻोठु मुनम पली साहिबु, असांजो साईं लियाकत जो साहिबु हुनजो दोस्तनि जा आहिनि। पोइ मूंखे पाण वीचारनि ॾिनो उमरकोट में आउं आयुसि, हुनमें नाशिर आहे महमूद अदबी अकेडमी। ऐं मुंहिंजी नोट्स वरी लिखिया आहिनि में किताब जो पहिरियों हिसो जेको आहे उन में नुक़्ता या पुर्ज़ा आहिनि 43 सुफ़े खां वठी 138 सुफ़े ताईं। हिसो ॿियों आहे उहो ॿियो, ऐं पोइ दुआऊं आहिनि 139 खां वठी 146 सुफ़े ताईं। ऐं लिखंदड़ आहिनि हिन मंझि अब्दू मोहम्मद उर्फ़ इब्राहिम सरहंदी साहिबु, 14 सुफ़े ताईं। डॉक्टर असद जमाल साहिबु, अदबी ख़त आहे हुनजो। मोहम्मद उमर मामूर युसफ़ानी साहिब जो फ़र्ज़ंद आहे डॉक्टर मामूर युसफ़ानी, पाण डॉक्टर म्यूं मोहम्मद क़ासिम कालो उन ते लिखियो अथसि। ऐं वरी पंहिंजे पारां अब्दुल मालिक वलद हाजी अब्दुल अलीम पली साहिबु, ॻोठु हाजी मुनम। हाणे सुफ़े जे ॿाहिरियां हाणे हिन जो स्टाइल ॾिसो साईं जे लिखण जी। साईं लिखे थो हेठि कंहिंखे ख़तु लिखियो अथसि कंहिं हुन मंझि त रब आंखे माना अव्हांखे, रब आंखे राज़ी कंदो, रब आं ते राज़ी रहंदो, आं ते माना अव्हां ते, आं ते असां ईअं चवंदा आहियूं पंहिंजो थर में ऐं सांगड़ में सिंजोर में, आं ते राज़ी रहंदो। ऐं पंहिंजो अलाह आं ते अहसान कंदो, बारी आं खे बख़्श कंदो, ऐं अलाह आं खे बाज भरियो आं ते बाज कंदो, ऐं परवर आं खे पनाह ॾींदो। ऐं मियां हाजी अब्दुल लतीफ़ साहिबु सदाईं सलामत ख़तु कयो अथसि मियां खे, अव्हांखे बार बार तकलीफ़ ॾींदे ॾाढो ॾुखु थो थिए, अव्हां खां सवाइ ॿिए कंहिंखां इहो कमु न थींदो। अव्हां वटि बाज़ घणा आहिनि बाज़ घणा माना जेके कमु करे ईंदा, शिकार जफ़े ईंदा बाज़ तव्हां वटि, यानी कमुकार वारा माण्हू सुठा आहिनि। हीअ वीचारो सिफ़ारिश कंदो माण्हुनि जूं। अल्हम्दुलिल्लाह यानी अहवालु तमामु सुहिणो आहे, सभिनी सां लिखियो आहे, यारनि आऊं कोन पढ़ाओ अव्हांजे रुगो ज़बान ख़र्च थींदी, यानी तव्हां कंहिंखे चवंदव त उहो कमु इहो करे वठंदो। हिन ग़रीब जी इमलाक वठी हिन खे पले पवंदी, अहिड़ी का ॻाल्हि हुई, मतिलबु को पॿाए वियो हूंदो को मुंहिंजो हुन सां ठिकर, पराओ माल टोपी निराड़ ते जीअं पराए माल ते टोपी निराड़ ते सो खॿाए वियो हूंदो को, हिन वीचारे ख़तु लिखियो आहे हिनखे साईं मौलवी म्यूं मोहम्मद क़ासिम कालड़ो साहिबु जा हथ अखरानी साईं लिखियो आहे हाजी अब्दुल लतीफ़ पली, ॻोठु हाजी मुनम पली जॾहिं लिखियलु ख़तु हुन तो दुआऊं थो घुरूं वेठा। हाणे अहिड़े क़िस्म जो सॼो हिन जो स्टाइल आहे, यानी हीअ डिक्शनरी जेका चइजे खणी त सिनोनिम्स जी या एंटोनिम्स जी डिक्शनरी आहे हीअ सॼो हिन जो किताबु, यानी मुतरादिफ़ लफ़्ज़ जेके आहिनि या मुख़ालिफ़ लफ़्ज़ जेके आहिनि हे। हाणे आऊं तव्हांखे हीअ थो पढ़ी ॿुधायां, पहिरियों ई आहे जेको अलाह साईं चङाई करे मूंखे पढ़ण में अचे, मुंहिंजो चश्मो हथु करियाऊं हुनजो। तो चए थो अलाह अॻियां आज़ी भली, आज़ी आहे ॾिसो आज़ी जी ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे, चए थो अलाह अॻियां आज़ी भली, खामद अॻियां गीसी भली, गीसी कबी आहे पंहिंजो हेठि
दावर अॻियां दाह भली, ऐं करीम अॻियां कूक भली, ऐं जियार अॻियां जानू भलो, जानू जानू हीअं कबो आहे नक ते हथु रखी पंहिंजो भई वरी कन ते हथु रखिबो आहे, माना आउं तौबा थो करियां, जानू इन खे चइबो आहे तौबा खे। त जबार अॻियां जानू भलो, यानी जबार अलाह सुब्हानो ताला जो नालो आहे, हुनजे अॻियां तौबा कजे, तौबा ताइब थिजे। जानू भलो, जानू करण जो तरीक़ो इहो आहे त नक ते हथु रखिबो, वरी कन ते हथु रखिबो, वरी यानी की गीसी गीसी वरी वेहण वारी जाइ जेका आहे उहा पट ते घिसाबी, उहा गीसी ईंदी, ऐं कूक वरी कूक यानी दाह कबी, अलाह तव्हांखे ॿधाइबो, इहे कूक ॾिसो त चए थो धणी अॻियां डिॼणु भलो। वरी थो पढ़ां मथां खां, अलाह अॻियां आज़ी भली, खावंद अॻियां गीसी भली, दावर अॻियां दाह भली, दावर माना जेको फ़रियाद ॿुधे, जेको जस्टिस करे, यानी आदिल अलाह सुब्हानो ताला खां सवाइ ॿियो केरु आहे धरती ते। दावर अॻियां दाह भली, करीम अॻियां कूक भली, ऐं जब्बार अॻियां जानू भलो, धणी अॻियां डिॼणु भलो, ऐं ॾातार अॻियां ॾकणु भलो, ॾातार जे अॻियां ॾकिजे, ऐं रब अॻियां रोअणु भलो, अलाह सल्ली अला सय्यिदना, रब अॻियां रफणु भलो, रफणु फथ यानी जिस्म सॼो ॾके, हुनखे चइबो आहे रफे रफे रफणु, रब अॻियां रफणु भलो, ऐं करीम अॻियां कंबणु भलो। हाणे सभु रफणु ऐं कंबणु ऐं अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ सभई साॻी माना, यानी जो डप खां ख़ौफ़ खां इंसान जो बदन जेको आहे सो लुॾे ऐं पंहिंजो रफे ऐं कंबे ऐं डिॼे। हाणे हीअ वरी ॿियो नंबर, मूं नंबर लॻाए छॾिया हथ सां, साईं वारनि खे ॿिए एडिशन में ईअं करणु खपे। ॿिए नंबर चए थो इश्क अलाह जो आहे अजार, ॿियो सभु आहे ग़ैर ग़ैर ग़ुबार। इश्क अलाह जो आहे उजार, उजारींदो, ऐं ॿियो सभु आहे ग़ैर ग़ुबार, ऐं मोहबत मौला जी मुख़्तियार, ॿियो सभु आहे ग़ैर ग़ुबार। हाणे ग़ैर ग़ुबार ते सभु ॻाल्हि थींदी, ग़ैर ग़ुबार, ग़ुबार मां दज़ मिटी, ॿियो कुझु मतिलबु पणी न त कुझु बि न आहे। मोहबत मौला जी महदार, यानी जेका अॻुवाणी करे, ऐं ॿियो सभु आहे ग़ैर ग़ुबार, ऐं मोहबत मौला जी मंथार, ॿियो सभु आहे ग़ैर ग़ुबार। हाणे ॾिसो इहे ग़ैर ग़ुबार ते कहिड़ा लफ़्ज़ चयईं, पंहिंजो उजार ऐं मुख़्तियार ऐं मोहबत अलाह जी ऐं इश्क अलाह जो ऐं मौला जी, सभई ॻाल्हियूं करे वियो। मोहबत मौला जी मंथार, मन खे ठाहिण वारी, महदार अॻियां अॻुवाणी करण वारी, मुख़्तियार जेको अख़्तियार मुख़्तार यानी चूंडियल, अनअख़्तर तोक, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला चयो त मूं तोखे चूंडियो आहे पंहिंजे लाइ, अनअख़्तर तोक वनस्तनातक, अहिड़े क़िस्म जो को लफ़्ज़ आहे, यानी मूं तोखे पंहिंजे लाइ ठाहियो आहे, वस्तनातक वस्तफ़ाक, मूं तोखे चूंडियो, इन लाइ हस्तफ़ा आदम, त इन माना मंझि लफ़्ज़ आहिनि इहे सभई। हाणे हीअ वरी टियों नंबर आहे हिन आख़िरी 45 पेज ते, सो आउं थो पढ़ां पिया थो, इहो खोड़ थींदो हेसि ताईं। चए थो अॼु अलाह पंहिंजे जो तोखे इश्क कोन्हे, अलाह पंहिंजे जो तोखे इश्क कोन्हे, अॼु छा मिसयान पंहिंजनि जो तोखे अंदोह कोन्हे, अॼु इस्याननि, अॼु इस्याननि पंहिंजनि जो, यानी गुनाहनि जो, जेके नाफ़रमानियूं फरमार बरदारियूं थो करीं, डिसओबीडियंस जा कमु थो करीं, उन्हनि जी तोखे इस्यान, उन्हनि जो तोखे जो अंदोह कोन्हे को, अंदोह कोन्हे, हुनखे इश्क कोन्हे को, ऐं हिते अंदोह कोन्हे इस्याननि जो। अॼु आख़िरत पंहिंजी जो तोखे अरमान कोन्हे, अरमान मां रंज ॻणती, यानी ॻणती कोन्हे का, तूं सोची कोन थो, वीचार कोन थो करी त छा थींदो, मुंहिंजी आख़िरत कीअं थींदी। अॼु सभु को पंहिंजे खाइण पीअण में लुट फुर में लॻो पियो आहे। अॼु बदियुनि पंहिंजी जी तोखे बाहि कोन्हे, यानी तो बदियूं करीं थो ऐं तुंहिंजे बुत खे कोसो वाह कोन थो लॻे। अॼु बदियुनि पंहिंजे जी तोखे बाहि कोन्हे, अॼु फिकनि कमनि पंहिंजनि जी तोखे फ़क़ति कोन्हे, यानी किना कम जेके बुछड़ा कम थो करीं, उन्हनि जी तोखे को सोच वीचार कोन्हे को। अॼु ॾोहनि पंहिंजनि जो तोखे ॾुखु कोन्हे, ॾोहनि पंहिंजनि जो तोखे ॾुखु कोन्हे, अॼु ख़ालिक पंहिंजे जो तोखे ख़ौफ़ कोन्हे, ख़ौफ़ हुजे ई त पोइ इहे कम करीं जेके करीं पियो। अॼु धणी पंहिंजे जो तोखे डपु कोन्हे,
अॼु गुनाहनि पंहिंजनि जो तोखे ग़म कोन्हे, गुनाहनि जो ग़म कोन्हे, ऐं धणीअ जो तोखे डपु कोन्हे, ख़ालिक जो तोखे ख़ौफ़ कोन्हे, ॾोहनि जो तोखे ॾुखु कोन्हे, फखनि जो तोखे फ़क़ति कोन्हे, फकड़ वेठो पाए, बदियुनि पंहिंजनि जो तोखे बाह कोन्हे, आख़िरत पंहिंजी जो तोखे अरमान कोन्हे, असायनि पंहिंजनि इसियाननि पंहिंजनि जो तोखे अंदोह कोन्हे, ऐं पंहिंजो मुंहुं अॻिते पोइते करे पढ़ियो आहे। अॼु अलाह पंहिंजो जो तोखे इश्क बि कोन्हे। हाणे आख़िरी वरी इन सिट जेका आहे सा चए त अॼु कचनि पंहिंजनि जो तोखे काढ़ो कोन्हे। काढ़ो काढ़ो माना गर्मी या काढ़ो जेको ठाहिबो आहे, पर इहे सभई ॻाल्हियूं ॾिसो कहिड़े नमूने सुहिणे नमूने सां पंहिंजी ठाही अथसि ॻाल्हि। हाणे केरु साईंअ खे जेको आहे सो सम्झ पंहिंजो पढ़े, ऐं हाणे चए थो साईं वीचारनि जेके लिखियो आहे जिन वीचारनि उन लिखियो आहे त गुमनाम आहे। उस्तादु असांजो वॾो बुज़ुर्ग हो, उस्तादु हो, मास्तर हो या मौलवी साहिबु हो, ऐं पोइ हाणे हीउ वरी वॾो ॿियो बैत आहे 4 नंबर। सो हाणे मुंहिंजा 11 मिंट थी विया आहिनि, हलिया 2-3 मिंट आउं पढ़ी सघां थो, पर हाणे वहदानियत मञणु फ़र्ज़ु कोन्हे, फ़र्ज़ु आहे। चए त वहदानियत मञणु, हीअ वरी ॿी आहे, हू ख़तमु आहे, हीअ वरी ॿी आहे। वहदानियत मञणु फ़र्ज़ु आहे, रिसालत मञणु फ़र्ज़ु आहे। हीअ फ़र्ज़ु आहिनि जेके माण्हू खे ज़रूरी आहिनि। वहदानियत पंहिंजी फ़र्ज़ु आहे, ॿी रिसालत मञणु फ़र्ज़ु आहे, मलकनि खे मञणु फ़र्ज़ु आहे, किताबनि खे मञणु यानी तौरात, इंजील, ज़बूर, फुरक़ान खे मञणु फ़र्ज़ु आहे, रसूलनि खे मञणु फ़र्ज़ु आहे, यानी आदम अलैहिस्सलाम खां वठी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं आख़िर ज़मान। रसूलनि खे मञणु फ़र्ज़ु आहे, क़यामत खे मञणु फ़र्ज़ु आहे, तक़दीर मञणु फ़र्ज़ु आहे, यानी मुक़दर सभु कुझु लिखियलु आहे, अलाह ताला जेको कंदो सो थींदो, ऐं जेको थियो आहे सो थियल लिखियलु हो लोह कलम में। तक़दीर मञणु फ़र्ज़ु आहे, गहरी छा घुरी मञणु फ़र्ज़ु आहे, या कहिड़ो लफ़्ज़ु आहे, मौत खां पोइ जीअणु मञणु फ़र्ज़ु आहे, यानी बास बादल मौत थींदो ऐं मरी वेंदासूं वरी उथंदासूं वरी, इहो मञणु फ़र्ज़ु आहे। ख़ौफ़ रखणु फ़र्ज़ु आहे, अलाह जो ख़ौफ़, ऐं छा उमेदु रखणु फ़र्ज़ु आहे, अलाह ताला में आसिरो रखणु, रिजा उमेदु रखणु ज़रूरी आहे, फ़र्ज़ु आहे। इश्क रखणु फ़र्ज़ु आहे अलाह ताला सां, ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, औलिया अलाह सां, ऐं पंहिंजे ॿारनि बचनि सां, पंहिंजे मुहबत जेको कुड़ुम क़बीले सां, पंहिंजे वतन सां। इहे जेके फ़र्ज़ु आहिनि, पंहिंजो 60-70 फ़र्ज़ जेके पंहिंजे बुज़ुर्ग गॾु कया आहिनि, पंहिंजो छा नालो, मुहबत रखणु फ़र्ज़ु आहे, पैरवी करणु फ़र्ज़ु आहे, यानी का ग़ैर मुक़लद चवंदा असीं बसि ग़ैर मुक़लद आहियूं, बग़ैर मुक़लद आहियो त वञी अलाह करे ख़ुशि हुजो पंहिंजे घर, पर पैरवी करे यानी तक़लीद करणु, यानी असांजा 4 जेके आहिनि से मसइलनि फ़क़ीह आहिनि, अबू छा नालो फलाणा फलाणा मालिक ऐं अबू अहमद बिन हंबल ऐं शाफ़ई ऐं इमाम असांजो हनीफ़ा अबू हनीफ़ा रज़ी अलाह ताला अन्हुम अजमाइन, इहे असां मतिलबु इन्हनि जी पैरवी करणु, या उन जेके असांखे ॿुधाइनि था उनजी पैरवी करणु, रसूल पाक जी बि पैरवी कबी, अलाह जी बि पैरवी कबी, यानी इतबात कबी, इतबात जी माना में। मोटणु मालिक ॾांहुं फ़र्ज़ु आहे, यानी ज़रूरी आहे त मोटबो, रुजू अलाह ताला थींदो, ऐं वरण वाहिद ॾांहुं फ़र्ज़ु आहे। हाणे इहे सभई वरण जूं मानाऊं आहिनि, मोटण जूं मानाऊं। बानप करणु फ़र्ज़ु आहे, यानी अलाह ताला जी बानप कबी, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बानो, ऐं पंहिंजो सभई क़ौम जो बानप कबी, अमल पर वर्शिप जेका माबू इबादत जेका सिर्फ़ु अलाह खे कबी, अमल करणु फ़र्ज़ु आहे, यानी सिर्फ़ु ईमान रखणु न पर अमल बि करणु फ़र्ज़ु आहे, ऐं बानप करणु फ़र्ज़ु आहे, अमल करणु फ़र्ज़ु आहे, दुआ घुरणु फ़र्ज़ु आहे, सुवाल करणु यानी अलाह ताला खां घुरणु फ़र्ज़ु आहे, ॾुख रखणु फ़र्ज़ु आहे, ऐं काढ़ो रखणु फ़र्ज़ु आहे, यानी ॾुख ऐं यकीन रखणु फ़र्ज़ु आहे, ऐं पंहिंजो पको धेजो रखणु छा आहे, रखणु फ़र्ज़ु आहे, तवकल भरोसो रखणु फ़र्ज़ु आहे, तौफ़ीक़ मुवाफ़िक़ हलणु फ़र्ज़ु आहे,
ऐं हिमत जुरत रखणु फ़र्ज़ु आहे ऐं सब्रु करणु फ़र्ज़ु आहे। हाणे इहे ॻाल्हियूं सभई अञा अॻिते बि आहिनि, सियारो वरी पोइ पढ़ंदुसि इनशा अलाह आमीन। पर हीअ घणियूं फ़र्ज़ु आहिनि जेके हिन असांजा उलमा जेके वीचारा इहे सभई आसान करे असांखे ॾींदा हुआ। हाणे असां में दीन धर्म आहे कोन को, असीं काफ़रनि खां बि मथी विया हुया, काफ़र वरी असांखां भला आहिनि। इन करे हाणे अलाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वफ़ज़ना वहदना अला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वला द्वालीन।